अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ प्रोग्राम कराची डायरी में आऊँ आहियां जो मेज़बान बशीर संजरानी। नाज़रीन गुज़िरियल ॾींहुं मच्छर कॉलोनी में हिकिड़ो तमामु वॾो सान्यो पेश आयो आहे, जंहिंमें हिकिड़ो इंजीनियर हिकिड़ो ड्राइवर जेको आहे उहो शर्पसंद नथा मारियो वियो आहे। हिन वक़्तु असीं उन साॻे इलाइक़े में मौजूदु आहियूं जिथे इंजीनियर जेको आहे मोहम्मद ईमन जावेद ऐं मोहम्मद इसाक उन जो ड्राइवर हुयो, जेकी हिते सिग्नल जेके आहिनि उहे चेक करण जे लाइ पहुता। का कंप्लेन हुई त हिते जेके मोबलिंग जा जेके आहिनि उहे सिग्नल न पिया अचनि, उहे सिग्नल चेक करण जे लाइ हिते पहुता। जीअं हिते चेक करण जे लाइ पहुता, किथां मालूमात हासिलु कयूं त हिते कुझु माण्हू जेके आहिनि उन्हनि जे मथां हमलावर थी विया ऐं नेठ जेको आहे उन्हनि खे पंहिंजूं हयातियूं विञाइणियूं पियूं। पथर ऐं सरोटा हणी करे उन्हनि खे मारियो वियो, उन्हनि खे शहीद कयो वियो। पाण हुन हंध ते मौजूदु आहियूं जंहिं हंध ते हीउ वाक़ियो पेश आयो आहे। अॼु पाण कोशिशि कंदासूं त पुलिस ऑफिसरनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं, अखियुनि ॾिठा जेके शाहिद आहिनि पाण हुन इलाइक़े मौजूदु आहियूं, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासूं। उन्हनि सां गॾोगॾु हिते सियासी समाजी धुरियूं जेके आहिनि त उन जो उन्हनि जा मुलाज़िम उहे बि एहतजाज कनि पिया। सरापा एहतजाज आहिनि, सिंध सॼी सरापा एहतजाज आहे। ॾुखोईंदड़ वाक़ियो आहे। इहो बि ॿुधायो वञे पियो त पुलिस जे हूंदे इहो वाक़ियो थियो आहे। किथे ई उहा रियासत, किथे उहा पुलिस जंहिंजे हूंदे जेको आहे सो इहो वाक़ियो पेश आयो आहे। वाक़िए जा केतिरा जवाबदार जेके आहिनि उहे गिरफ़्तार कया विया आहिनि। हिन वक़्तु जेको आहे छापा वग़ैरह केतिरे हद ताईं लॻनि पिया, इहे सभु सवाल खणी करे पाण वाक़िए वारे हंधि जिथे पहुता आहियूं उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासूं, एहतजाज कंदड़नि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासूं त आख़िर हीउ जेको वाक़ियो पेश आयो आहे उन जे पुठियां कहिड़ा हथ आहिनि, कहिड़ी नोवियत जो वाक़ियो आहे, केतिरो शर्मनाक वाक़ियो आहे, इंतिहाई ॾुखोईंदड़ वाक़ियो आहे। पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासूं, हितां जे इलाइक़े वासियुनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासूं, मच्छर कॉलोनी जे एहतजाज कंदड़नि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासूं। कोशिशि कंदासूं त पाण पुलिस ऑफिसरनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। जेकॾहिं को क्रिमिनल माण्हू बि पकड़िबो आहे त कानून आहे, पुलिस आहे, उनजे हवाले कबो आहे। छा चवंदव? असां जॾहिं पहुतासीं त लाश उन महिल विझी पिया इन में न, इन मोबाइल में न, इन में एम्बुलेंस में। पोइ पुछा कईसीं त चई हीअ माण्हू अगवा करण वारा हुया ऐं उन्हनि खे असां मारे छॾियो। अरे भाउ कंहिं मारियो, मारण वारो या को पकड़ियो आहे भला पुलिस वारो? पुलिस वारा बि खोड़ बीठा यार, असां ॾिठा ई कोन्हे। बसि एतिरी असां ॻाल्हि ॿुधी मोटी ॿियो छा। माण्हू हुन वारा न हर कंहिंजी वातूं ॿुधूं पिया त हीअ अगवा करण वारा हुआ। अरे भाउ अगवा करण वारा त कंहिंखे अगवा कयूं तव्हां ॾिठो या कीअं, या कंहिं मारिया या कंहिं यार असां धमाके ते अची वियूं। इन ॻाल्हियूं ॿुधियूं त असीं बि ॿुधी आयासीं। बाक़ी वरी पुलिस वारनि खां पुछो त भला कंहिंजी गिरफ़्तारी थी आहे? चई न यार अञा ताईं गिरफ़्तारी कंहिंजी कोन थी। पुलिस जी बि 8-10 गाॾियूं हुयूं। हा हा, रेंजरस जी गाॾी बि हुई। रेंजरस वारनि खां असां कोन पुछो, भाई पुलिस वारनि खां पुछो मुंहिंजो ख़बर कंहिंजी गिरफ़्तारी थी आहे? त उन खां मालूमात थी वेंदी न कि यार अञा ताईं गिरफ़्तार त कंहिंजी थी कोन्हे। आया आहियूं त बि लाश पिया हा, बि वधीक अञा जांच पड़ताल हले पोइ ख़बर पवंदी। तमामु घणे अफ़सोस जी ॻाल्हि आहे। असांखे इन ॻाल्हि जो वॾो ॾुख आहे। नाजादी थी आहे, ज़्यादती थी आहे, तमामु घणो ॾुख आहे असांखे। हिते असल में कुझु ॾींहंनि खां अफ़वाहूं हलियूं पियूं त बचा अगवा थियनि पिया। ॿियो सोशल मीडिया ते बि अहिड़ा कुझु पोस्ट बि हलिया आहिनि त तंहिंजे करे हिते कुझु ॾींहंनि खां जेको आहे अफ़वाह हले ई पई त हिते जेको आहे की अगवाकार हलनि पिया। त असां पाण बि पंहिंजे बचनि खे ईअं पाण छॾे वेंदा आहियूं। त कल्ह बि अहिड़ो को वाक़ियो थियो, हालांकि असांखे सुबुह मालूमात वरितासीं त हीअ हमरा जेको सुबुह सवेर आया हुआ ऐं हीअ ॿिया हमरा ॾिठो पियो उनखे पाड़े वारा त हीअ तहक़ीक़ात कयूं पिए नेटवर्क जी, के नेटवर्क हमरा खां पुछी रहिया। हिन खां अलावा नेटवर्क को अॻियां बि आहे। हिते असां दोस्त दुकान ते बि शायदि पुछा कयूं हुई सामे। पोइ अॻिते विया त हुते असांखे कल्ह ॿुधे में आयो त हू जीअं गाॾी वेही पई इन जी, उते को ॿारु किरी पियो। त ॿार खे खणी कोई शइ वठण लाइ विया दुकान ते, त उनखे शइ वठी ॾिनो, रुअण उनजो बंदि करायो। त एतिरे में कुझु हमरा इन खे ॾिसी वरितो त हीअ बच्चनि खे जो आहे कोई शइ में वठी ॾियनि पिया। हीअ जेको अगवा करनि त वॾी ज़्यादती थी आहे। उनखे ईअं न करणु घुरिजे। उनखे पुछा करणु घुरिजे की बाबा तहक़ीक़ात वठनि, छा मसइलो आहे, तव्हां केरु आहियो। हा, पुलिस खे इतला ॾियणु घुरिजे। बहरहाल इलाही अफ़सोसनाक वाक़ियो आहे, वॾी ज़्यादती थी आहे। मिलणु खपे, बिल्कुलु सज़ा मिलणु खपे ताकी ॿियनि खे आईंदा नसीहत थी वञे त अहिड़ो ॿिए दफ़ा अहिड़ी ग़लती अहिड़ो क़दम न खणनि। त असांखे वॾो ॾुख आहे, असांजा ॿार हुआ सिंधी, असां पाण सिंधी आहियूं। असांखे इन ॻाल्हि जो वॾो अफ़सोस आहे। असां इन सां गॾु शामिलु आहियूं, अफ़सोस में ॾुख में शामिलु आहियूं असां बराबरि अहिड़ा। बाक़ी इन्हनि खे सज़ा मिलणी खपे, बिल्कुलु मिलणु खपे। जी, हिन वक़्तु असीं साॻी मच्छर कॉलोनी में मौजूदु आहियूं। मच्छर कॉलोनीअ में बि कुझु पाड़ा आहिनि। हाँ जीअं ही मुंद्रा मोहल्ला है उन्हनि जो पाड़ो आहे, ही मुंद्रा कच्छी जेके आहिनि उन्हनि जो पाड़ो आहे। चंद कदमनि ते पाण जेकॾहिं साम्हूं ॾिसंदासूं त हू वरी बंगाली पाड़ो आहे। जिथे ही वाक़ियो पेश आयो आहे हू बंगाली पाड़ो आहे, ही मुंद्रा पाड़ो आहे। हिते जेके मुंद्रा बिरादरी जा माण्हू हिते रहनि था, पाण उहे बि हितां जा ई रहवासी आहिनि।
उहे हिन वाक़े खे कीअं था ॾिसनि। पाण कोशिशि कयूं था त हितां जा जेके इलाइक़े वासी आहिनि, मुख़्तलिफ़ बिरादरियूं आहिनि हिते बि, पाण उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था पिया त हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे जंहिंमें 2 जानियूं जेके आहिनि उहे हितां बिल्कुलु ई ख़तमु थी वियूं आहिनि। इंसानियत सां हिकिड़ी इंसानियत सोच जेको मुज़ालिम कयो वियो, उन में मुलवस जेके बि दुरियूं जेके बि माण्हू हुआ हिकिड़ा बलवाई, उन्हनि खे बाक़ाइदा गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वई। ऐं जीअं त हिकिड़ो तव्हां ॾिसो पिया ही मंदरा मोहल्ला आहे, उनखां पोइ थोरो ई भरिसां बंगाली पाड़ो आहे ऐं इलाही मस्जिद जो इलाइक़ो TCF जंगल जो इलाइक़ो अची थो वञे। जीअं त हिकिड़ो माना थोरो ई गॾियल ऐं सिल्म्स एरियाज़ आहे, इन्हनि एरियाज़ में ई लाइन एड्रेस जी सिचुएशन्स ते अञा थोरो भरपूर तवजो ॾिनी वञे ताकी आइंदा अचण वारे टाइम में इन क़िस्म जे वाक़ियात जी रोकथाम थी वञे। अच्छा, हीअ जीअं ॾिसो न वाक़ियो पेश आयो आहे, 2 माण्हू आहिनि, असांजे काफ़ी माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो चवणु आहे त जीअं अॼुकल्ह ॿार चोरी कंदड़ गुरू आहे, उन्हनि खे शायदि शक हुयो त उहो, पर हिते 50 माण्हू बीठो हुयो, 2 माण्हू जेके 2 माण्हुनि हिननि पकड़ियो आहे त कानून आहे, पुलिस आहे, उन्हनि जे विले कयो वञे हा, उन्हनि खां छानबीन कई वञे हा, उथंदे ई कंहिंखे तमामु वॾा गरा पथर हणी करे उनखे मारणु, उनखे शहीद करणु, इहो कानून बि नथो चए। बिल्कुलु बिल्कुलु, इन जी कंहिंखे बि जेको आहे कानून न इजाज़त ॾिनी आहे ऐं हिन कानून में इन क़िस्म जी आहे त पाण वञी अदालत लॻायूं। ज़ाहिर आहे उन टाइम ते पुलिस मौक़े ते मौजूदु हुई त पब्लिक जेको मछड़ियल हुयो उन्हनि जो कमु हो त पुलिस जे हवाले, जेकॾहिं का शक बि आहे इन केस, जेकॾहिं का उनमें लॻे थो त हीअ ॾुआरी आहे को कंहिं क़िस्म जो, त उन्हनि खे खपे हा त हीअ पुलिस जे हवाले कनि ऐं बाक़ी जेको ज़ाब्ते जी कार्रवाइयूं पुलिस जो कमु आहे, कानून जो कमु आहे, अदालतनि जो कमु आहे, न कि असां जेको रोड ते अदालतूं लॻायूं। जेको इन क़िस्म जा वाक़ियात थियनि था उन्हनि जी सख़्ती सां मुदवत कई थी वञे। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे साईं, जीअं त कल्ह असांजे कलीग्स खे हिकिड़ो नालो एमन जावेद हुयो ऐं ॿिए जो इसाक ड्राइवर हुयो, ठीकु आहे। कल्ह उन्हनि खे बेदर्दी सां मारियो वियो आहे, मारियो त न चवंदुमि, क़तल कयो वियो आहे, ठीकु आहे। सिर्फ़ु शक जी बेबुनियाद ते त उन्हनि खे मारियो वियो आहे गंदे तरीक़े सां। तव्हां अगरि वीडियो ॾिठियूं हूंदी त तव्हां ॾिठो हूंदो त उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां उन्हनि खे मारियो वियो आहे। हिकिड़ो असांजो इंजीनियर आहे जेके एमन जावेद, जंहिंजो साहु न पियो निकिरे, उन्हनि खे पेट ते पथर फिटी करे उन मथां जंप खाया विया आहिनि त उनजो साहु निकिरंदो वञे। उन सां गॾु नंढा नंढा ॿार जेके पथर खणी नथा सघनि, 5-6 दफ़ा उन पथर मथां किरी पिया आहिनि, उहे खणी पथर वरी उन्हनि खे मुंहं ते आया अथऊं। त इहो कहिड़ो मतिलबु हो आहे त तव्हां कंहिंखे शक जी बुनियाद ते इन तरीक़े सां मारियो वञे थो वञे। ठीकु आहे, तव्हांखे को सबूत हुजे, उनखे का मख़सूस का शइ हुजे, हा तव्हां हुनखे पकड़े विहारियो बाबा, त तव्हां विहो, तव्हां कंहिंखे फ़ोन कयो वॾे खे त उहो हुजे तव्हां ॾे, उहो असांखे ॿुधायो हा असां जाइनि तव्हां वञो, तव्हां पुलिस खे घुरायो, इहो आहे न। या तव्हां हुनखे चपाटा हणो त मारिजो, तव्हां अहिड़े तरीक़े सां मारिबो आहे। मतिलबु एॾा वॾा पथर खणी करे तव्हां हुननि खे मुंहं ते फिटी कया आहिनि। मां त राति रब खां दुआ पियो घुरां त शुकुर थियो अलाह खे प्यारा थी विया, हे बचनि हा त हे छा हुजनि हा। मां कल्ह हुननि जा लाइव लाश ॾिसी आहियां मां, न उन्हनि जो मुंहुं बिल्कुलु सिधो थी वियो आहे, न उन्हनि खे नको आहे, हिकिड़ी अखि ते लड़के पई, केरु मारंदो आहे इन तरीक़े सां उन्हनि खे। असां पुलिस खां असांखे इहो ई असांखे मुतालबो आहे गवर्नमेंट खां, त न करनि एॾी महिनत, असां उन्हनि खे तस्वीरां कढी ॾियूं था, जेके उन आहिनि, जेके मुलविस आहिनि, ख़ाली उन्हनि खे पकड़े उन्हनि खां पुछनि त सही त बाबा तव्हां छा कयो आहे, छो कयो आहे, कहिड़े बुनियाद ते कयो आहे, छा तव्हांखे सबूत छा मिलियो आहे। केस दाख़िल थियण खां पोइ छा था सम्झो इंसाफ़ थींदो, हींअर ताईं पुलिस छा पई करे? साईं, हिन असांखे जेके ख़बरूं पयूं आहिनि त पुलिस कुझु बंदनि खे गिरफ़्तार कयो आहे, पर हाणे असांखे पर्सनली कुझु ख़बर न आहे, छोकी असांजा जेके हेड्स आहिनि उहे हिन में मुलविस आहिनि, मतिलबु उहे हिन में इन्वॉल्व आहिनि, उहे ॾिसनि था त छा कयो वञे थो छा नथो कयो वञे। बाक़ी हा इहो ई आहे त जेको आहे न, त हाणे ख़बर पए त हाणे त अलाए इहो आहे थियो छा आहे, कीअं थियो आहे। जेके हुतां जेको अहले शाहिदीन आहे उन इहो चयो आहे त बाबा त मां उन्हनि खे रड़ियूं करे बीठो आहियां, त कम अज़ कम तव्हांजो कार्ड त चेक कयो, हुननि खां पुछो त सही त आयो केरु, चोरीअ वारा, ठीकु आहे, को सबूत हूंदो, अहिड़ो को का गाॾीअ में काई का शइ त का मिली हूंदी न, जे बुनियाद ते हुनखे तरीक़े सां मारियो आहे। बाक़ी त बसि इहो ई आहे गवर्नमेंट खां त बाबा असां तस्वीर असां कढी ॾियूं था, तव्हां ख़ाली हुनखे सिर्फ़ु ॾेखारियो, सिर्फ़ु तव्हां हुनखे पकड़ियो, सिर्फ़ु त तस्वीर आहिनि। कानून जो है इसके ऊपर नज़रसानी करे ताकि वो एक कोई नया कानून ऐसा बनाए, इसी या कानून के अंदर कुछ ऐसा करें कि लोग जो है किसी को डाकू कह के मार देते हैं, कोई किसी को बच्चा अगवाकार कह के मार देते हैं, कोई स्नैचर्स कह के मार देते हैं, इसके ऊपर कोई गवर्नमेंट कोई एक्शन नहीं लेती। हर बंदा जो है अपनी मर्जी से एक कानून का वो बना हुआ है कि ठेकेदार है कि उसने देखा कि यार ये बच्चा अगवाकार है, इसको मार दो,
यहाँ पे कोई ऐसा नहीं है कि जिसने ये कहा हो कि नहीं यार इसको मारने की वो नहीं है। अगर आप लोग वो फुटेजेस देखें तो मैं कहता हूँ कि मीडिया वो फुटेजेस नहीं मंजर-ए-आम पे ला सकती कि उसमें इतनी वायलेंस है, इस तरीके से शहीद किया गया उन दोनों हमारे एहलकारों को कि नहीं हम कह सकते ये जाहिलियत है और कुछ भी नहीं है। हम सिंध गवर्नमेंट से और एसपी साहब से, जो केमाड़ी एसपी साहब है, उनसे रिक्वेस्ट करते हैं कि जो लोग गिरफ्तार हुए उनके खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई की जाए और उनको इबरत का निशाना बनाया जाए कि नेक्स्ट टाइम उन इलाकों के अंदर हम जैसे लोग या कोई भी वहाँ पे अगर वॉलंटरीली जाए उन्हीं लोगों की सर्विस के लिए, ताकि वो परेशान ना हो सकें। क्योंकि उस इलाके के अंदर हमें ये पता है कि उस इलाके के अंदर जो है ये पहला वाक़या नहीं है, इससे कई वाक़यात हुए हैं उस इलाके के अंदर, लेकिन हमारी गवर्नमेंट कुछ नहीं एक्शन ले पाती। रात को भी FIR लॉन्च हुई है रात को, और अभी तक सुना है कि कुछ गिरफ्तारियाँ लाएमल आई हैं, लेकिन पर उसके ऊपर जो है अभी तक हमें नहीं लगता कि कोई जैसा कोई एक्शन लिया गया होगा कि जिससे कोई ऐसा कोई इम्प्लीमेंट हो सके। हम ये चाहते हैं कि बस हमें सिक्योरिटी प्रोवाइड की जाए गवर्नमेंट की तरफ से और कुछ कानून के अंदर कुछ तरमीम की जाए ताकि ऐसा दोबारा वाक़यात ना हो। अफसोसनाक वाक़या है, ज़ाहिर है आप और हम रिस्क होता है, जाते हैं कहीं जॉब के लिए जाते हैं और वहीं पर बग़ैर किसी शनाख्त के हमलावर आ जाएं और ईंटें लग जाएं और बंदा जो है वो मारा जाए। रियासत कहाँ पर है, क्या मुतालबात करेंगे? और आपके जो दोस्त जो शहीद हुए दोनों, सर जितनी भी इस अमल की मजम्मत की जाए वो कम है। वहाँ पे आपने देखा होगा सोशल मीडिया पे पुलिस भी मौजूद थी वहीं पे, और वो लोग भी उन्हीं की खिदमत के लिए गए थे, वो वैसे नहीं गए थे, मगर उनको देखो कितनी बेरहमी से संसार किया गया। उसकी जितनी भी मजम्मत की जाए कम है। हम तो कहते हैं कि इनको रोड पे खड़े होकर किसी चौक पे खड़े करके और फांसी दी जाए ताकि इबरत का निशाना बने, पूरी दुनिया देखे कि इन्होंने कितना गलत काम किया है। और जिस तरह इनको संसार किया, इनको देखने के काबिल नहीं है। इनके वालिदैन की आप वीडियोस देखें, वो खुद कह रहे हैं कोई देख नहीं सकता उनको। आप भी खुद भी सोशल मीडिया पे देख रहे होंगे। तो इसकी जितनी भी मजम्मत की जाए वो कम है। हम तो गवर्नमेंट से यही मुतालबा करते हैं, CM साहब से या बाकी जो भी हैं। सर पुलिस की इंक्वायरी पे तो हम ज़ाहिर है वो नहीं रखते ना, क्योंकि पुलिस तो वहीं पे खड़ी थी। आपने भी देखा होगा, सबने देखा है, पुलिस वहाँ पे खड़ी थी। और पहले जब पुलिस ने FIR काटी है उसी वो तो नामालूम पे काटी थी पहले। फिर जो सुबह को मैंने सुन रहा था उसकी वालिदैन का, उसके मामू का, उसका नेवी का रिटायर्ड है, तो वो कह रहा था कि फिर हमने जाके पहले तो वो कह रहे थे कि हम चाह रहे थे कि इनको दफनाने के बाद जो FIR कटवाएंगे, पर फिर जब उनको पता चला कि हमारे जो FIR काटी गई वो नामालूम पे, तो वो गए हैं। फिर उन्होंने कुछ नॉमिनेट 13-14 नाम दिए हैं उन्होंने ना नॉमिनेट में। तो जो नॉमिनेट है उनको तो फिलफोर पहले तो गिरफ्तार करें और उन पर जितनी कार्रवाई जल्दी हो सके उन पर करें। और बाकी तो नॉमिनेट हैं, सब नॉमिनेट हैं सारे वीडियोज़ में, सबकी तस्वीरें आ रही हैं, तो सबको जितनी जल्दी हो सके गिरफ्तार करें। इस तरह कभी नहीं होना चाहिए कि सब अपनी अदालत अपने घर पे ही लगा लें। अगर आपको किसी के शक की बुनियाद पे अगर आपने किसी को पकड़ा था, बाकी जितने फोर्स इदारे हैं आप उनको बुलाते, पुलिस थी, रेंजर थी, अगर आपको शक किसी बुनियाद पे था तो आप उनसे वेरीफाई करते। लेकिन आपने कुछ करके मुश्तल ज़बरदस्ती इसको आपने किसी और दायरे में उनको कार के बेचारों की जान ले ली, इस तरह का नहीं होना चाहिए। तमाम कानूनी इदारों से मैं अपील करता हूँ कि इसको जल्द से जल्द इसको जितने लोग थे इसमें मुलव्विस उनको गिरफ्तार किया जाए। हमारे पास लैपटॉप्स और मोबाइल्स होते हैं, इक्विपमेंट होता है पूरा, जिससे ये आपके सिग्नल और कॉल रिलेटेड कोई भी इश्यूज़ होते हैं हम उनको चेक करते हैं, उनको रिजॉल्व करते हैं। और हमारे पास प्रॉपर कंपनी के कार्ड्स होते हैं, EHS किट होती हैं। टावर पे अगर किसी ने जाना है तो वहाँ पर EHS किट होती है। हम प्रॉपर सेफ्टी को मलहूज़ खातिर रख के काम करते हैं। हमारे पास अपनी आइडेंटिटी सब कुछ मौजूद है। वो लड़का भी वहाँ पर गया है, उसको पूछने और अपनी आइडेंटिटी दिखाने का मौका ही नहीं दिया गया कि बर्बरियत शुरू हो गई और गाड़ी पर सब चढ़ दौड़े हैं, पत्थरों से पथराव शुरू कर दिया है और बड़े बड़े पत्थर मारना शुरू कर दिए हैं। ये इंसानियत है हमारी? हम इसी माशरे में रहते हैं। अगर आज हमने आंखें बंद कर ली, कल ये हमारा भाई वो होगा, कल हम होंगे, हमें कोई रोड पे मार देगा, कोई पूछने वाला नहीं होगा। ये पाकिस्तान के हर शहरी को, आम शहरी को भी इसमें प्रोटेस्ट करना चाहिए और इनको इंसाफ दिलाना चाहिए कि इस तरह के वाक़यात बिल्कुल भी बर्दाश्त नहीं किए जाएंगे। इस तरह किसी हैवानियत के साथ कोई किसी जानवर को भी नहीं मारता। क्या ऐसा हैवानों का कानून शुरू हो गया? इंसानियत ख़त्म हो गई है, कोई लॉ एंड ऑर्डर नहीं है, कोई उनको रोकने। मुतालबा करेंगे हम, मुतालबा हम यही करेंगे कि इंसाफ दिया जाए। जो भी लोग मुलविस है इसमें उनको कैफिर किरदार तक पहुंचाया जाए और इबरत का निशान बनाया जाए ताकि किसी और के साथ ऐसा वाक़या ना हो। यकीन करें जब से हमने उसकी वो वीडियोस देखी, हम गए थे उसकी बॉडी को भी देखने के लिए, देखने लायक कंडीशन नहीं थी। बस अल्लाह ताला उनके दर्जात बुलंद करे और उनके घर वालों को सब्र दे। आप देखें, जो लोग नहीं जानते उन्होंने वीडियो देखकर उनको इतना दुख हो रहा है, उनके घर वालों पे क्या गुजरी होगी।
नाज़रीन पाण अॼु साॻे हंधि मौजूदु आहियूं। ही मच्छर कॉलोनी वारो इलाइक़ो आहे, बंगाली पाड़ा सरबो आहे। हिते पाण मौजूदु आहियूं जिथे जेको आहे सो हिकिड़ो इंजीनियर ऐं ड्राइवर जेके सिंधी पोरे ते हुया उहे हिते आया हुया हिते सिग्नल वग़ैरह चेक करणु, पर उन्हनि खे हिते शहीद कयो वियो। सरोटा वग़ैरह हया विया पत्थर। मुंहिंजो कैमरामैन अव्हांखे ॾेखारे त ही उहे पत्थर आहिनि जिन पत्थरनि सां उन्हनि जूं हयातियूं जेके उन्हनि ख़तमु कयूं। उन्हनि खे अञा ताईं तव्हां ॾिसो था त खून लॻल आहे, रत वग़ैरह इन्हनि खे लॻल आहे। ऐं जेकी गिलोज़ हू पाया आया हथनि में उहे गिलोज़ बि जेके आहिनि साम्हूं शाहिदीअ तौरु पियल आहिनि त ही जेके आहिनि उहे हिते इंजीनियर आया, उन्हनि खे ही पत्थर जेके आहिनि तमामु पावरफुल ऐं वज़नी पत्थर आहिनि उहे हणी करे हिननि खे मारियो वियो आहे। ॿ ॼणा हुया जेके हिते पहुता हुया ऐं सिग्नल वग़ैरह चेक कनि पिया बग़ैर कंहिं शनाख्ती कार्ड ॾिसण जे, बग़ैर कंहिं तहक़ीक़ात जे, बग़ैर कंहिं जांच जे, न पुछा न ॻाछा, बसि हू कंहिं ॿारनि खां पुछा कनि पिया। उन ते तेश में अची करे हितां जे इलाइक़े वासियुनि उहे शरपसंद उन्हनि खे जेको आहे सो मारकुट कई, इंतिहाई तमामु वॾो तशदुद कयो। माण्हू उन्हनि खे ॾिसंदा रहिया। इवन एतिरे ताईं त ॿुधाए पियो वञे त मस्जिद जे मथां बि उन्हनि खे माण्हुनि ॾिठो पए, पर उन्हनि खे को बि अहिड़ो माण्हू न हो, मसीहा न हो जेको उन्हनि खे छॾाए सघे हा। बेदर्दीअ सां आख़िर उहो इंजीनियर, उहो ड्राइवर पंहिंजी हयाती विञाए वेठा। उन्हनि जी गाॾी जेका उहा मुकमल तौरु ख़तमु कई वई। पाण हितां ॻाल्हि ॿोल कंदासूं त हिते जेके इलाइक़े वासी आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासूं त केतिरे हद ताईं माण्हू जेके आहिनि उहे कुझु गिरफ़्तार बि थिया आहिनि। आख़िरी वाक़ियो छा आहे? साईं जेॾी महिल मूंखे इतला मिली ओॾी महिल जेका आहे तक़रीबन 11:30 जो टाइम थियो पिए त ओॾी महिल मां जीअं इतला मिली मां फ़ौरन हिते पहुतुसि। जेॾी महिल मां पहुतुसि ओॾी महिल हिते आवाम जो जेका हिकिड़ो हंजूम हुयो तमामु घणो ख़तरनाक माहौल हो। मूंखे हीअ इतला मिली कि का बच्चा अगवा करण वारा माण्हू जेका आहिनि उहे जल्दी में ई आवाम उनखे जले ऐं उन्हनि खे मारे छॾियो आहे। त जेॾी महिल मां पहुतुसि ओॾी महिल आवाम रश हुई। मां वॾी मुश्किल हेसि ताईं पहुतुसि, उन्हनि जी जेको आहे डेड बॉडी ते वई हुई त मां ॾिसी पोइ आवाम जेका आहे हिकिड़े ॿिए खे आयो बि पिए। पोइ एॾी महिल SHO साहिबु ऐं रेंजर वारा कानून ऑफिस करे वारा उहे बि पहुची विया। पोइ उन्हनि हवाई फायरिंग बि कई। मां चयो हाणे पाण 70 माण्हू पाण कोई शइ लॻी वञे हिन खे असां तानी मटे वियासीं। पर माहौल जेका ठहियलु हुयो हीअ सम्झ न अचे पई कि जेका पंहिंजा ई ॿ जेको माण्हू शहीद थिया आहिनि इन जो तमामु अफ़सोस बि आहे ऐं वाक़े जी जेतिरी बि मज़म्मत कई वञे उहो कमु आहे ॾाढो ग़लति थियो आहे। जी मां मंदरा बिरादरी तालुक़ कयां थो, सिंधी पाण ई आहे, इन जी तमामु मज़म्मत कयां थो। इहे न घुरणु खपे, ॾाढो अफ़सोस बि कयूं था। मुंहिंजे दिमाग़ में जेका ॻाल्हि अचे पई असांजो मक़ामी माण्हू छो उन्ही सां गॾु न हुयो। अगरि गॾु हुजे हा त शायदि ही वाक़ियो बि पेश न अचे हा। त ग़लतफ़हमी कीअं थी वई, कीअं माहौल ठही वियो ऐं हीउ वाक़ियो कीअं पेश आयो, इन जो तमामु अफ़सोस बि कयूं था ऐं वाक़े जी मज़म्मत बि कयूं था। ॾिसो पाण त कानून त आहे न, पाण सां गॾु पुलिस आहे, पाण सां गॾु कानून आहे। छो न पाण जेकॾहिं को शरपसंद अहिड़ो माण्हू हूंदो उनखे कानून जे हवाले कयूं न। ही रियासत मथां रियासत न आहे, इहा शइ त हक़ आहे न पंहिंजो। साईं मां हिकिड़ी ॻाल्हि में इज़ाफ़ो ॿियो कयो वञा कि हिन ॻाल्हि जी कंहिंखे बि इजाज़त न मिलणी खपे कि केर बि माण्हू पंहिंजो कानून हथ में वठे। हिते कानून बि आहे, हिते जेका आहे अदालत बि आहे, कानून मौजूदु आहे। हीअ इख़्तियारात कंहिंखे बि न हुअणु घुरिजे कि उहा अदालत पंहिंजी लॻाए। जे अगरि हीअं थी वियो त पोइ हर कंहिंखे जेका आहे उहो माण्हू जेको आहे पंहिंजी अदालत लॻाए, पंहिंजो कानून लॻाए, उहो पाण खे जेको आहे ॿिए माण्हुनि खे जेको आहे इन तरह जो नुक़सानु पहुचाए सघे थो। त असांजी बि जेको आहे मज़म्मत कयूं था कंहिंखे बि कानून हथ में चाहे तमामु तर बुरा हालत हुजनि, कानून खे हथ में न घुरणु खपे। इन जी जेको आहे तमामु मज़म्मत कयूं था। हिते कानून मौजूदु आहे, थाना मौजूदु आहिनि, उन्हनि सां राब्तो कईं, तव्हां उन्हनि खे झलियो ॿधो, उन्हनि खे जेको आहे विरायो, कानून ऑफिस करण वारे इदारनि खे फ़ोन कयो, पोइ उन्हनि जे हवाले कयो। इंसाफ़ मौजूदु आहे। इधर कई दिनों से कई महीनों से बच्चा गो हो रहा है। ठीक है, देखो माँ बाप को अपना औलाद प्यारा होता है, ये नहीं होता है। आप खुद बोलो, आपको अपना औलाद भी प्यारा होगा, ये नहीं। अभी जब ये बंदे आए हमने इतना सुना है तो आवाम को शक हुआ, आवाम ने भी गलत फहमी में आवाम को लगा कि ये भाई लोग बच्चे पकड़ने वाले हैं। क्योंकि आजकल जो बच्चे पकड़ रहे हैं, क्योंकि औलाद मेरा भी है, मेरे औलाद को कोई चीड़ दे मेरा सामने मैं बर्दाश्त नहीं करूँगा। आपको औलाद को कोई अगवा करे या उसको चीड़ दे मार के बोरी भर के इधर हमारे इलाके में फेंक दे, आप भी बर्दाश्त नहीं करोगे। तो ये आवाम का भी गलती नहीं है। आवाम ने ये समझा
कि भाई ये बच्चे पकड़ने वाले सही है, ये बच्चे मारने वाले। जी हिन वक्त असी मच्छर कॉलोनी में मौजूद आहियूं। अखियुनि ॾिठा शाहिद जेके आहिनि उहे असांखे कुझु हिते मिलिया आहिनि। पाण मौली साहब आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। हीउ जेको वाक़ियो पेश आयो आहे, कीअं वाक़ियो पेश आयो, आख़िर बेदर्दीअ सां उन्हनि खे मारियो वियो, छा को छॾाइण वारो बि उन्हनि खे कोन हुयो। अचो त साईं सां ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कि ये वाक़या कैसे पेश आया? सुना है कि उनको पत्थरों से, डंडों से उन्हें मारा गया है। एक बात तो है, इंसानियत के नाते पे एक अफसोसनाक वाक़या तो अपनी जगह पर है, तो क्या कहेंगे आपने जो देखा? सबसे पहले तो मैं अल्लाह उन मरहूम की मग़फ़िरत फरमाए। जितनी मज़म्मत की जाए वो लफ्ज़ मज़म्मत भी कम है। मैं मस्जिद इमाम हूँ और उनके लवाहिकीन पसमंदगान, अल्लाह उनको सब्र जमील अता फरमाए। रही बात जो है, मैं ख़ुद चश्मदीद गवाह हूँ इस वाक़े का। मैं नीचे आया, मैं उनसे बात मेरी हुई है, अमन जावेद नाम से भाई। मैंने उनको कहा कि मेरा हुजरा है ऊपर, आप वहाँ आ जाएँ, सेफली हो जाएगी। तो ड्राइवर हमारा था, अल्लाह उनको भी जन्नत नसीब करे, वो कह रहे मेरी गाड़ी कंपनी की, आप मैंने कहा जान है तो जहान है, गाड़ी छोड़ें। जब मशकूक आप हो गए हैं, अब हालात ऐसे चले हुए हैं, तो आप एक काम करें, जल्दी से मेरे साथ ऊपर आ जाएं। मेरी मन समाजत की, वो डरे हुए थे, सहमे हुए थे, बस इतनी सी बात थी। और उस दौरान लोग मुश्तइल हो गए और गाड़ी की तलाशी लेने लगे। तलाशी लेने के बाद 2-4 बैग थे, उनके पास लैपटॉप था, मोबाइल थे। बैग के अंदर से फर्स्ट एड बॉक्स से सामान निकले, दवाइयाँ थी, छेचियाँ, छुरियाँ, उतरा के, आपको पता उसमें मुख्तलिफ औजार होते हैं। अब लोग तो थे, उस कह रहे हैं कि ये वो लोग हैं, किडनैपर है, बच्चा अगवा कर, इतनी सी बात थी। फिर वो पत्थर, वो पुलिस के अफसरान जो आपके 4-5 पुलिस गश्ती पुलिस थे, वो भी बड़ी कोशिश की, उन लोगों ने जान हवाई फायरिंग हुई है बचाने की, बड़ी मामलात किए हैं। बस अनफॉर्चुनेटली ये मामला हो गया है। बस अब क्या कह सकते हैं इस मामले के लिए। जितनी मजम्मत की जाए, मैं वही बात कर रहा हूँ, मजम्मत की जाए तो बहुत इंसान छुड़ाने वाला भी नहीं है। लोग कोशिश किए, काफ़ी लोगों ने कोशिश की, मकामी लोगों ने भी बहुत कोशिश। देखिए क्या एक बात, ये बात जो तासुर पेश किया जा रहा है कि मैंने मस्जिद से ऐलान करवाएं स्पीकर से, बहुत गलत बात है। जिन लोगों ने भी किए, आपको भी मरना है, मरने के बाद मुझे भी अल्लाह को जवाब देना है। अल्लाह उनको नस्त नाबूद करें जो इस तरह की जिनके हरकत हैं। ये वो बात है, मैं उसकी चीज़ कायल नहीं बिल्कुल। अगर वो गैर मुस्लिम भी हो ना, देखिए बात है ना, एक मुसलमान, यहाँ लोग बहुत को बताइए, मुसलमान जो भी हो इंसान, अगर मुजरिम भी हो ना, किसी को हक नहीं पहुँचता है कि आप इसको इस तरह से तशद्दुद करें। आपके पास कानून है, अदालत है, सब कुछ है, आप कर सकते हैं सारे मामलात। तो हम भरपूर मजम्मत इस चीज़ की, जो है ऐसा कोई नहीं है, मामलात बहुत गलत हुआ है। अल्लाह तमाम की लवाही को सब्र जमील अता फरमाए, अल्लाह उनकी मग़फ़िरत करें। बस असांजी वॾे ॾुख ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे त इंसानियत अॼुकल्ह असां ईअं चवंदा आहियूं, इंसानियत मरी चुकी आहे। त जंहिं इंसानियत हुजे त इहा अहिड़ो सलूक न कराए, अहिड़ो सलूक त मां सम्झां थो की जानवर सां बि कोन थींदो आहे। त असां त की भलाई जे कमु सां उते वियासीं, असांजी जीअं मुबली जा माण्हू हुआ टेलीकॉम में, त 2 इंसान, हिकु ठठे जो हुयो, ॿियो नौशहर फेरो जो हुयो, त उन सां बेदर्दी सां उनखे मारियो वियो आहे। त असां बसि इहो ई अपील कयूं था सिंध हुकूमत खां या पाकिस्तान हुकूमत खां, महिरबानी करे असांखे इंसाफ़ कयो वञे। उमेद न आहे, वरी बि अलाह खां उमेद घुरियूं था, महिरबानी करे। केस त दाख़िल थियो आहे, पर सम्झो था त इहो केस तव्हांजे हक़ में वेंदो। एॾो वॾो वाक़ियो थियो आहे, बेदर्दीअ सां उन्हनि खे मारियो वियो। साईं केस दाख़िल थी वियो, पर असांखे नथो लॻे, छो त कल्ह जेका एॾो वाक़ियो थियो, हुते पुलिस जा मेंबर बीठा हुआ, उनखे पुलिस वटि हथियार जा, पुलिस करे सघे थी, सभु कुझु करे सघे थी, मगर पुलिस हुते ख़ामोश बेतमाशी थी बीह रही ऐं बेदर्दी सां उन सिंधियुनि ॿारनि खे क़तल करे वियो। असां बसि वरी बि इहा अपील कंदासीं, ख़ुदा जो वास्ते महिरबानी करे इंसाफ़ कयो वञे, इंसाफ़ कयो वञे। जी बिल्कुलु। अॼु कराची डायरीअ में पाण मच्छर कॉलोनी में पहुतासीं, जिते 2 जेके सिंधी नौजवान हुआ जिनखे बेदर्दीअ सां मारियो वियो, शहीद कयो वियो। पाण उन ई हंधि हुआसीं। उते पाण कोशिशि कईसूं त पुलिस ऑफिसरनि सां बि ॻाल्हि ॿोल थिए, SHO सां बि पंहिंजी ॻाल्हि ॿोल थी। उनजो जेको आहे सो चवणो हो त हू ऑन द रिकॉर्ड नथो ॻाल्हाए सघे, ऑफ द रिकॉर्ड उन ॿुधाइणो हुयो त तक़रीबन 5 खां 7 माण्हू जेके नॉमिनेट उहे गिरफ़्तार थिया आहिनि। अञा 15 खां 20 जी लिस्ट अञा ॿी आहे। हिकिड़ी फ़ोटो उन्हनि जी जेका आहे सो एल्बम बणायो वियो आहे, उन एल्बम ज़रिए उन्हनि छापा वग़ैरह लॻाए वञनि था। जॾहिं त उन वाक़े वारे हंधि पहुतासीं, उते बि असांजी उतां जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल थी। उन्हनि जो चवणु आहे त अफ़सोसनाक वाक़ियो हुयो, जंहिंमें 2 ॼणा जेके आहिनि उहे इन में मारिजी विया आहिनि, उहे शहीद थी विया आहिनि। हिन वक़्तु जेको आहे सो पुलिस केतिरा ई माण्हू गिरफ़्तार त करे चुकी आहे, पर अञा ताईं 15 खां 20 माण्हू जेके नॉमिनेट आहिनि उहे गिरफ़्तार थियनि। जॾहिं त हिन वाक़े खां पोइ सिंध सरापा एहतजाज आहे, हर तरफ़ सियासी, समाजी, क़ौम परस्त धुरनि जा अॻुवान
माण्हू हुजनि आम शहरी जेको आहे उहो हिन ॾुख में वरितल आहे त हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। उहो टेलीकॉम कंपनी आहे जेको इंजीनियर हुयो मोहम्मद ईमन ऐं उन सां जेको ड्राइवर हुयो मोहम्मद इसाक़ उहे हिन में शहीद थी विया आहिनि। हींअर पुलिस छा थी करे रियासती इदारा जेके आहिनि उहे केतिरे हद ताईं कंदा, छाकाणि त कुझु धुरियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरा बि कया विया। उन्हनि जा जेकी टेलीकॉम कंपनी जा मुलाज़िम आहिनि उन्हनि बि अॼु प्रेस क्लब वारो मुज़ाहिरो कयो। उन सां गॾोगॾु ॿिया एहतिजाज जेके आहिनि उहे बि रथियल आहिनि। केतिरे हद ताईं जेके शहीद थी विया आहिनि उन्हनि खे इंसाफ़ फ़राहम थींदो ऐं ख़ासि करे इहा जेका हिन वक़्तु जेके माण्हू जेके मरी विया आहिनि उन्हनि जा जेके पोरनि उन्हनि सां केतिरे हद ताईं इंसाफ़ थींदो इहो त हिकिड़ो वक़्तु ॿुधाईंदो। ऐं उन्हनि इदारनि जो कमु आहे त उन वाक़े में मुलविस जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे केफ़िरे किरदार ताईं पहुचायो वञे त जीअं अहिड़े तरीक़े जा जेकी वाक़िया आहिनि उहे रोनमा न थी सघनि। कराची डायरी जे अॼोके प्रोग्राम में कैमरामैन अली रज़ा ज़ैदी ऐं पंहिंजे मेज़बान बशीर संजराणी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।